नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां खे कंहिं ब्रेकियूं ॾींदा हलूं त तब्दीली सरकार आवाम ते पेट्रोल बम किराए छॾियो आहे। LPG बि महांगी करे छॾी। पेट्रोल जे अघ में 4 रुपया इज़ाफ़ो। हाई स्पीड डीज़ल में 2 रुपया फ़ी लीटर महांगो कयो वियो आहे। गासलेट 5 रुपया 5 पैसा, लाइट डीज़ल 8 रुपया 82 पैसा महांगो कयो वियो आहे, जंहिंजा नवां अघ लागू कया विया आहिनि। ओघरा LPG बि महांगी करे छॾी आहे। फ़ी किलो क़ीमत में 29 रुपया 10 पैसनि जो इज़ाफ़ो कयो वियो आहे। सेप्टेम्बर 2020 में मिलंदड़ घरेलू सिलेंडर 2430 रुपए जो थी वियो आहे। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां खे कंहिं ब्रेकियूं ॾींदा हलूं त तब्दीली सरकार आवाम ते पेट्रोल बम किराए छॾियो आहे। LPG बि महांगी करे छॾी आहे। पेट्रोल जे अघ में 4 रुपया इज़ाफ़ो। हाई स्पीड डीज़ल में 2 रुपया फ़ी लीटर महांगो कयो वियो आहे। गासलेट 5 रुपया 5 पैसा, लाइट डीज़ल 8 रुपया 82 पैसा महांगो कयो वियो आहे, जंहिंजा नवां अघ लागू कया विया आहिनि। ओघरा LPG बि महांगी करे छॾी आहे। फ़ी किलो क़ीमत में 29 रुपया 10 पैसनि जो इज़ाफ़ो कयो वियो आहे। सेप्टेम्बर 2020 में मिलंदड़ घरेलू सिलेंडर 2430 रुपए जो थी वियो आहे।